टनो मोहम्मद खान में सिंधी शागिर्द तहरीक तरफा हर यूसी में लाइब्रेरियूं ऐं रांदि जा मैदान कायम करण ऐं टनो मोहम्मद खान ज़िले में जनरल यूनिवर्सिटी कायम करण जे मुतालबनि ऐं फीसन में वाधारे, निसाबी किताबनि जी खोट, सिंधु दरिया मां नवनि निकिरंदड़ केनालनि ऐं ॿियनि तालीम दुश्मन ऐं सिंध दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान सतार हिंद हर्षन लाल हाशिम निगारी, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अली रज़ा जलबानी, मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी दिलदार नुहानी, विजेश गुवारियो, दानिश कुमार, अली अहमद टालपुर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध जी तालीम खे हिक वॾी मुनज़िम साज़िश तहत तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे। हिक तरफ़ सिंधु दरिया ते ॾेढ सदीअ खां धाड़ो हणंदी सिंध जे हिसे जो पाणी ज़बरदस्ती खंयो पियो वञे। कारूंझर जी कटाई ज़मीननि ऐं सिंध जे गैस, कोयले ऐं ॿियनि मादनी वसीलनि ते वालार बंदि करे सिंधी अवाम जी फुड़ लुट बंदि कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।